ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद। कराची मनेर मां रिपोर्ट नजीब अमन खास केली कराची गडा प्रेस क्लब कराची 2025 जी इलेक्शन चीफ इलेक्शन कमिश्नर निसार खान लाशारी इलेक्शन कमिश्नर मीर अली गोहर बलोच जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें साल 2025 लाइ सदर जयराम परिहार, नायब सदर गुलशेर वारे जो, जनरल सेक्रेटरी नाज़िम दीन बुगियो, जॉइंट सेक्रेटरी असद अली जतोई, खजानची मुजीब रहमान बरफत, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद सालिम डायरी ऐं ऑफिस सेक्रेटरी रोशन कुमार खे चूंडियो वियो, जॾहिं त एक्सकेटो कमेटी में इम्तियाज़ जखरानी, निसार जान लाशारी, अली शान बरफत, ख़ालिद हुसैन चन्योटो ऐं वसीम बलोच खे चूंडियो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे चीफ इलेक्शन कमिश्नर निसार जान लाशारी चयो त सहाफ़त हिकु अज़ीम पेशो ऐं साफ़ी मुआशरे जो आईनो आहे। साफ़ी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए थो। साफ़ी मज़लूम माण्हुनि जो तर्जुमान आहे, जॾहिं त इलेक्शन कमिश्नर मीर अली गोहर बलोच जो चवणु हुयो त सहाफ़त मुल्क जो चौथों थंब आहे। साफ़ियुनि जा दोस्त घटि दुश्मन घणा हूंदा आहिनि। साफ़ी अक्सर जो अलमबरदार आहे, जॾहिं त नायब सदर गुलशेर वारे जो चयो त साफ़ी हिकु किरदार जो नालो आहे। सहाफ़त पैगम्बरी पेशो आहे। साफ़ी बेपहुच ग़रीब आवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था, जॾहिं त प्रेस क्लब जे सदर जयराम परिहार चयो त साफ़ियुनि जा दोस्त घटि मुख़ालिफ़ घणा हूंदा आहिनि। उन जो उहो सबबु आहे त साफ़ी अक्सर लिखंदो आहे ऐं पोरियत मज़लूम ऐं पढ़ियल तबक़नि जी तर्जुमानी कंदो आहे। साफ़ीअ जो कमु उहो आहे त हू बुनियादी मसइलनि खे उजागर करे करप्ट निज़ाम जो आईनो बणिजी वेंदो आहे। हिन वधीक चयो त पाण सदाईं हक़ सच लिखियो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि हक़ सच ज़रिए पंहिंजी प्रेस क्लब जी टीम सां मज़लूम आवाम जो भरजलोथी ऐं करप्ट निज़ाम जो आईनो बणिबो। उन मौक़े ते सदर, नायब सदर ऐं पारां प्रेस क्लब जे सभिनी मेंबरनि ऐं सीनियर सहाफ़ियुनि बालाश चहाणी, सफदर अली अबड़ो, अली बख्श डोमके, इंडस प्रेस क्लब जो रूह रमा, असगर बुरोही, जिन खे कारकर्दगी बेस्ट एवार्ड 2024-2025 पिणु ॾिना विया।